वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। जीअं असां अॻुवाट तव्हांखे ॿुधायो हुयो त 25 अप्रैल ते हिकिड़ो ओलह जो सिस्टम बरसाति जो सिंध में दाख़िल थींदो। उहो सिस्टम अॼु खां बलूचिस्तान में दाख़िल थी चुको आहे, जेको बलूचिस्तान जे नौकुंड जे इलाइक़नि खां दाख़िल थी सुराब तरफ़ वञी रहियो आहे। ऐं इन ई सिस्टम जी घिम जा कुझु बादल खुज़दार ऐं बेला जे विच वारे इलाइक़े में तयारु थी चुका आहिनि। पर हिन सिस्टम जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त 25 तारीख़ यानी सुबुह जो तक़रीबन 4-5 वॻे हिन सिस्टम जा काफ़ी ताक़तवर बादल तुर्बत, ग्वादर, पसनी, ओरमाड़ा ऐं भरपासे जे इलाइक़नि में काफ़ी तेज़ बरसाति वसाए सघनि था। ही बादल अची रहिया आहिनि, इन्हनि सां गॾु घिम दाख़िल थी रही आहे बलूचिस्तान जे इलाइक़नि में, जिथे 25 तारीख़ जी सुबुह वारे टाइम में डेवलपमेंट काफ़ी ताक़तवर थी सघे थी। उन जा बिल्कुलु इम्कान आहिनि त इन्हनि इलाइक़नि में तमामु तेज़ बरसाति थींदी ऐं ख़ासि तौर ते ग्वादर जे इलाइक़े में शदीद बरसाति जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। सिंध में जेकॾहिं हिन सिस्टम जा बादल ईंदा त उहे कमज़ोर थी वेंदा, पर पोइ बि चंद इलाइक़नि में बरसाति ॾींदा। उन्हनि इलाइक़नि में शहदादकोट, कंबर, मेहड़, दादू, जेकोबाद, कंदकोट, शिकारपुर, सखर जे इलाइक़नि में ऐं कुझु ओबाड़ो ऐं घोटकी जे इलाइक़नि ताईं बरसाति थी सघे थी। इन खां अलावा कुझु बादल नवाबशाह, शहदादपुर सां गॾु खिप्रो जे इलाइक़नि ताईं बरसाति वसाईंदा। जॾहिं त ॾखण सिंध में कराची, गारो, नूरियाबाद, मातली, बदीन, टटो, चुअर जमाली ऐं थरपारकर जे इलाइक़नि में बादल त ईंदा, पर किथे किथे बरसाति वसंदी। इन खां अलावा टेम्परेचर्स जी ॻाल्हि कजे त सिंध में काफ़ी गर्मी वधी चुकी आहे ऐं सुभाणे जा जेके टेम्परेचर हूंदा उहे सिंध जे अंदरि वधि में वधि शिकारपुर, सखर ऐं लाड़काणे में 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं टेम्परेचर वञण जो इम्कान आहे। जॾहिं त कराचीअ में 31 डिग्री सेंटीग्रेड ऐं शहदादपुर में 41, नवाबशाह में 41 ऐं इन खां अलावा मीरपुर ख़ास में 41 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियण जा इम्कान मौजूदु आहिनि। गर्मी खां पोइ तव्हांखे सुभाणे पंजाब जे इलाइक़नि में लिया, मुल्तान ऐं वेंदे इस्लामाबाद, फैसलाबाद, हिन खां अलावा KPK में पेशावर, कोहाट ऐं मुल्का इलाइक़नि में बरसाति जो इम्कान आहे। जॾहिं त ज़ूब, कोयटा, लोरालाई ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि में काफ़ी बरसाति जो इम्कान आहे। बिल्कुलु हिन वक़्तु बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में बरसाति जारी आहे ऐं इहा बरसाति अॼु राति बलूचिस्तान जे ॿियनि
इलाइक़नि ताईं फैलिजणु शुरू थी वेंदी, जॾहिं त ग्वादर जे इलाइक़नि में हिकु ज़ोरदार सिस्टम ठहण जो इम्कान मौजूदु आहे। हिन सिस्टम जे वधीक अपडेट जे लाइ सुभाणे बि असां वीडियो रखंदासीं। असांजी पेज खे लाइक कंदा ऐं असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।